नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवासा शेयर करे रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान खां 25 मई जे वाक़िअनि बाबति वज़ाहत तलब करे वरिती आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच इमरान खान ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान सदर सुप्रीम कोर्ट बार अहसन भोन ऐं एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत में पेश थिया, जॾहिं त ईंदड़ हफ़्ते ॿुधणीअ जी तारीख़ मुक़ररु कंदासीं। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल ये रिमार्क्स ॾिना। पीटीआई अदालती हुक्म जो ग़लत इस्तेमालु कयो। जस्टिस एजाज़ुल अहसन जो इहो चवणु हुयो। उन वधीक चयो त अदालती हुक्म ते रुकावटूं हटायूं वयूं हुयूं। अदालत खे ख़ातिरी कराए बहाना नथा बणाए सघजनि। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल इहे रिमार्क्स ॾिना। उनजो इहो चवणु हुयो त ॿिनि वकीलनि ज़रिए अदालत खे गुमराह कयो वियो। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। ख़बर आहे सुप्रीम कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान खां 25 मई जे वाक़िअनि बाबति वज़ाहत तलब करे वरिती आहे।